नाज़रीन, ओस्मान चाहुड़ी जे ॻोठ थेबो में ॻोठाणे पोढ़ो पंहिंजी ज़ाली न्याणी सां गॾिजी नाठी जे ज़ुल्म ऐं न्याणी सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। इन हवाले सां पेश आहे सनाउल्लाह थेबो जी रिपोर्ट। जिनादीन उस्मान चाहुड़ी वेझो ॻोठ मोहम्मद थेबो जे रवासी पोढ़ो भील पंहिंजी न्याणी ऐं घरवारी समेत प्रेस क्लब उस्मान चाहुड़ी पहुची एहतिजाज कयो त संदसि न्याणो गुलाब संदसि न्याणी ते सख़्त तशदुद करे घरां कढी छॾियो। उन मौके ते इमरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी भाॼाई खे मारियो कुटियो, ॿियनि जे दरनि ते छॾियो ॾे ऐं पोइ मामो वञे वठियो अचेसि। हींअर मारियो पियो जाम आहे, दवा बि वरितीसि मामे ऐं 4 ॾींहं ते घर आई आहे। मुंहिंजी 15 साल शादी खे थिया आहिनि, बसि 5 महीना 4 महीना मारियो कुटियो छॾियो वञनि, बच्चा नंढड़ा मासूम फुराए छॾियो वञनि, फुराए ॻारे छॾनि, धी ठली मुंहिंजी अचे 4 महीना मूट ॾे वरी पोइ पठियो वञनि हलिया राजूड़ी फ़ैसिलो करे। उनखे पोइ राजूड़ी फ़ैसिले करे नथो मञे, पीउ आहे असांजो नाठी, वरी मुंहिंजी धीउ खे वठी वञे 2-3 महीना वरी मारियो छॾियो वञे हलियो। पोइ हाणे छा करियो था, असीं त ग़रीब डिॼूं था। मुड़ुस मूंखे विड़े त जाम थो विड़े, मोचा ॾे, हिकिड़ो ॾींहुं ख़ाली कोन्हे रहे, महीने सिर महीने मारे त मूंखे ॿार घर वेठे फरियो वञे, उत बि फरियो वञे ॿार। हींअर मूंखे जाम मारियो आहे, मुंहिंजे माइटनि में छॾियो, सभु बेंश करे सभु मुंहिंजे मामे फोन कयो, पोइ कटी मूंखे, पोइ इलाज ॿियो करायो। मूंखे मुंहिंजा सहुरा ससु केरु ठहे कोन थो, सहुरा ॿिया माने केरु चए कोन थो, पुट खे सम्झाए कोन थो, माना मूंखे डेली थो मारे, जाम थो मारे, नशा ई पाए। गुलाब मुंहिंजो नाठी ज़ुल्म करे वेठो, छोकिरी 2-3 चक्कर मारियो अथनि, फ़ैसिला बि कया अथनि, पर फ़ैसिलनि में बि नथो अचे, नथो मञे। हींअर बि छोकिरी खे मारियो आहे, मथा ॿथा फाड़े छोकिरो मुंहिंजो सालो हिते वठी आयो आहे। इहा अपील थो करां, मुंहिंजो हिते दाद फिरियाद कर।